नौशहरा फिरोज भरसा ॿिनि धुरियुनि जो झेड़ो गोली लॻण सबबि हिकु ॼणो क़तल 7 ॼणा ज़ख़्मी अस्पताल दाख़िल। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वधीक खूनारेज़ी खे रोके विधो। शादी जे मामले तां ॻोठ खबड़ ख़ान सोलंकी में सोलंकी ऐं हिकु हकड़ा बिराद जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े सबबि हिकु ॼणो लियाकत सोलंकी गोली लॻण सबबि क़तल थी वियो। फायरिंग सबबि गोली लॻण करे ॿिन्ही धुरियुनि जे ज़ख़्मियुनि में जमील सोलंकी, सजण सोलंकी, कमरुद्दीन सोलंकी, इशफाक सोलंकी, रहमान हकड़ो ऐं चमन सोलंकी भ्यास हिट्टी। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि में मारिजी वियल शख़्स खे नौशहरा फिरोज अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते वधीक ॿिनि ॼणनि जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। इन सिलसिले में सोलंकी बिरादरी जे ज़ख़्मी धुर जे शाहनवाज़ सोलंकी ॿुधायो त असांजे ॻोठ में महीनो अॻु शादी थी हुई। रस्ते ईंदे असांजी औरतुनि सां हथियारनि जे ज़ोर ते हकड़ा बिरादरी जे माण्हुनि बदतमीज़ी कई, जंहिंजे चङे मुड़ुस वटि फ़ैसिलो पिणु रखियो वियो। हुननि मुतालबो कयो त हमलेआवरनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे भ्यास सिटी पुलिस वाक़े वारे हंधि वधीक खूनारेज़ी खे रोकण लाइ पुलिस मुक़ररु करे छॾी आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।